Hello everyone, hope you will be fine. Today we are going to discuss the topic percentage. You know that percentage is very important topic. Percentage असां इलाही जगह ते इस्तेमाल कंदा आहियूं. परसेंटेज घणे क़दर जीअं त गवर्नमेंट एम्प्लॉइज़ जी जॾहिं सैलरी इंक्रीज़ थींदी आहे त उहा हमेशह परसेंटेज में इंक्रीज़ थींदी आहे. या जेके कंपनीज़ आहिनि, मेडिसिन जूं कंपनियूं आहिनि, उहे मुख़्तलिफ़ स्टोरनि ते या डॉक्टरनि वटि जॾहिं मेडिसिन सेल कंदा आहिनि त उन्हनि खे परसेंटेज ॾींदा आहिनि. जीअं भई 5%, 10%, 20%. त असां उहा डिस्कस कंदासीं त परसेंटेज आहे छा. या वरी जीअं मुलाज़िम हूंदा आहिनि कंहिं फैक्ट्री में, उन मुलाज़िमनि जी जेका पघार वधंदी आहे उहा बि परसेंटेज सां ई वधंदी आहे. त भई हर साल मुंहिंजी 10% वधी, 15% वधी. त परसेंट खे ॾिसंदा परसेंटेज जी माना छा आहे. पर जी माना आहे फ़ी, या वरी ॿियनि लफ़्ज़नि में चऊंसि हिकु. ऐं सेंट जो मतिलबु आहे सेट ऑफ 100 एलिमेंट. सेट ऑफ 100 एलिमेंट इनखे अगरि मिलाए करे असां माना कढूं त इन जी सिंधी में माना निकिरंदी आहे फ़ी सैकड़ो. फ़ी सैकड़ो. या वरी फ़ी सैकड़ो खे अगरि असां अञा ॿी माना कढूं त सव जो घणो हिसो. एग्ज़ाम्पल खां पहिरियां असां ॾिसूं था त भई परसेंटेज जी निशानी कहिड़ी आहे, सिंबल कहिड़ी आहे. त हीअ सिंबल आहे परसेंटेज जी. ऐं इन परसेंटेज जो वैल्यू घणो आहे त जिते बि हिसाब हुजनि, हिसाबनि में अगरि हीअ सिंबल अची थी वञे त उनखे असां वैल्यू में कीअं लिखंदासीं, नंबर में कीअं लिखंदासीं. त इन जो नंबर थींदो उहो थींदो 1/100. सिंधी में पढ़ंदासीं 1/100, मतिलबु 100 जो 1 हिसो. हाणे असां कुझु एग्ज़ाम्पल्स डिस्कस कयूं था. मिसाल तौरु एग्ज़ाम्पल्स. फर्स्ट एग्ज़ाम्पल वठूं था त भई 20%. इनखे वैल्यू में लिखो त कीअं लिखंदासीं. इनखे असां लिखंदासीं 20 मल्टीप्लाई बाय 1/100. अञा बि जेकॾहिं हिनखे सिंप्लीफाई कयां त हिनखे हीअं बि लिखी सघां थो भई डायरेक्ट 20/100. इन जो मतिलबु 100 जो 20 हिसो. 100 जो 20 हिसो. अगरि ॿियो हिसाब ॾिसूं या ॿियो एग्ज़ाम्पल मिसाल तौर ते 50%. त इन जो वैल्यू कीअं ठहंदो. इनखे वैल्यू में कीअं लिखंदासीं. असां लिखंदासीं 50/100. अगरि हिनखे सिंप्लीफाई करणु चाहियूं त 0 हितां ख़तमु, 0 हितां ख़तमु, मथे बचो घणो 5/10. यानी हीअ हिन जो नंबर थी वियो. हाणे असां हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसूं था त भई 10% ऑफ 50. मिसाल जे तौर ते अगरि असां ईअं चऊं त भई हिकिड़े क्लास में टोटल जेके ॿार आहिनि उहे 50 ॿार आहिनि. उन जा बरसातुनि जे करे 10% आया आहिनि. त हाणे असांखे कीअं ख़बर पए त भई 10% जो नंबर घणो थींदो. माना 50% जो 10% घणो थींदो. 50 टोटल जेका हुनजी क्वांटिटी आहे, जेकी टोटल क्लास जा ॿार आहिनि उन मां 10% आया. त 10% जा घणा ॿार थींदा. असां हिनखे कीअं हल कंदासीं. असां हिनखे लिखूं था भई सॉल्यूशन कीअं हल कंदासीं. 10% परसेंटेज जी माना आहे डिवाइड बाय 100. ऑफ जी माना आहे मल्टीप्लाई. हिते आहे 50, हुन 50 लिखी छॾींदासीं. हाणे मथे बि 0 आहे, हेठि बि 0 आहे. या ही 0 कढे छॾियूं, वरी हेठि 0 ख़तमु करे छॾियूं, मथे बचो 1 मल्टीप्लाई बाय 50. त असां वटि वैल्यू ईंदो 50. हेठि डिनोमिनेटर में घणो आहे 10 लिखियोसीं. हाणे 10 जी टेबल पढ़ंदासीं. 1 ॾांहुं 10, 5 ॾांहुं 50. त मथे घणो आयो जवाबु 5. इन जो मतिलबु त 50 जो 10% आहे. 50 जो 10% आहे. माना 50 ॿारनि मां 10% जेके ॿार आहिनि उहे घणा आहिनि, 5 आहिनि. ॿियो एग्ज़ाम्पल वठूं था हिन जो त भई 45% ऑफ 600. मिसाल जे तौर ते त भई हिकिड़े ॿार जेके आहिनि उहे 600 मां 45% खयों आहे. त 45% 600 जो घणो थींदो. असां हुनखे कीअं कढंदासीं. हाणे जीअं त असां सिखी वियासीं भई पहिरियां लिखंदासीं सॉल्यूशन
45%, 45 लिखंदासीं 45%, परसेंट जी माना है डिवाइड बाय 100, ऑफ जी माना है मल्टीप्लाई, ऐं 600 मतलब ही 600 लिखी छॾियोसीं असां। हाणे ॾिसो 2 ज़ीरो ही ख़तमु, 2 ज़ीरो ही ख़तमु, हिन हेठां कुझु बि न आहे, माना डिनोमिनेटर 1 आहे, 1 1 सां मल्टीप्लाई कंदो 1 ई रहंदो। हाणे मथियां जेके न्यूमिनेटर आहिनि उहे पंहिंजे पाण में ज़रूरत थींदा, त 6 मल्टीप्लाई बाय 45, 6 मल्टीप्लाई बाय 45 कंदासीं त घणो ईंदो जवाबु असां वटि? असां टेबल पढ़ी ॾिसूं था त 5 छका 30, 0 ऐं 3 मथे, वरी छके जी टेबल चौके ते पढ़ंदासीं, 6 चौंक 24, 24 ऐं 3 24, 25, 26, 27, मतिलबु 270 वञी बीठो, यानी 600 जो 45% घणो बीहंदो? 270, 270 जेको आहे उहो 600 जो 45% आहे। जीअं असां 2 एग्ज़ाम्पल पहिरियां सिखी चुकासीं, हाणे असां टियों हिकिड़ो एग्ज़ाम्पल कयूं था। इन में असां इहो ॾिसंदासीं, हिन एग्ज़ाम्पल जे हिसाब सां मुख़्तलिफ़ टेस्टुनि में, जीअं PST, JST या वरी जेके 5 खां 15 ग्रेड ताईं टेस्टूं आहिनि, उन्हनि में सुवाल जेके आहिनि उहे अची सघनि था, ऐं अहिड़े क़िस्म जा सुवाल जेके आहिनि उहे अची चुका आहिनि टेस्ट में। त ॾिसो ही कीअं हल थींदो। क्वेश्चन आहे त भई what is 5% of 20%, यानी ॾिसो हिन क्वेश्चन में 2% मिलियल आहे, हिकिड़ी 5%, ॿियो वरी 20%। पुछे थो त भई 5% 20% जो घणो थींदो, माना 20% जो 5% घणो थींदो। त असां हिनखे कीअं सॉल्व कंदासीं? असां सभ खां पहिरियों लिखंदासीं सॉल्यूशन। असां पहिरियां सिखी आहियूं त भई 5%, 5% परसेंट जी मतिलबु आहे डिवाइड बाय 100, 5% खे असां लिखंदासीं 5/100, ऑफ जी माना आहे मल्टीप्लाई, ऐं 20% जी मतिलबु आहे डिवाइड बाय 100, यानी 20% खे असां ईअं लिखंदासीं 20/100। हाणे अचो त हिनखे सॉल्व कयूं था त घणो थिए थो। ॾिसो आम्हूं साम्हूं टेबल लॻे थी, अगरि टेबल लॻे असां हिननि खे टेबल लॻाईंदासीं, भई 1 5 5, ऐं हिन ते घणा दफ़ा वेंदी? 20 दफ़ा, वरी 20 जी टेबल मथे बि डिवाइड कंदी, 21 20, 21 20 कैंसिल, और मथे घणो बचो? 1, 1 ज़रबिया 1, 1, ऐं हेठि बचो 100, 100 ऐं 1, 100 मल्टीप्लाई बाय 1, छा ईंदो आंसर? 1/100, 1/100 अची वियो। अगरि असां हिनखे अञा वधीक सॉल्व कयूं, डेसिमल में लिखणु चाहियूं त कीअं लिखंदासीं? इन जो मतिलबु आहे त 1/100, इनखे असां लिखंदासीं भई 0.01, यानी 0.01 जेको आहे इहो 20% जो 5% आहे, ही हिन जो आंसर आहे। हाणे असां ॿियो एग्ज़ाम्पल कंदासीं, जेको पेपर जे हवाले सां, जेको 5 खां 15 ग्रेड जूं जेके टेस्टूं आहिनि उन जे हवाले सां इलाही इम्पोर्टेंट आहे। मिसाल जे तौर ते त भई 20 is what percent of 80, मिसाल जे तौर ते ही हिकिड़ो क्वेश्चन आहे, 20 is what percent of 80, इन जो मतिलबु आहे त 80 जो 20% घणो थींदो। यानी हाणे असांखे जेको 20 मालूम करिणो आहे, 20% उहो परसेंटेज में मालूम करिणो आहे, त 80 जो 20% घणो थींदो। असां हिनखे कीअं सॉल्व कंदासीं? इन जे लाइ हिकिड़ी ट्रिक आहे, तव्हां ट्रिक यादि रखो। जॾहिं अहिड़े क़िस्म जा प्रॉब्लम अची वञनि, हिसाब अची वञनि, त असां उन्हनि खे कीअं सॉल्व कंदासीं? 20 is what percent of 80, त ट्रिक इहा आहे त भई हिकिड़ो फॉर्मूलो लिखो, is upon of is equals to x upon 100। हिते जेका हीअ x आहे, इहा छो करे थी परसेंटेज खे, इहा छो करे थी परसेंटेज, मतिलबु x जेका आहे उहा परसेंटेज आहे। हाणे असां हिनखे कीअं सॉल्व कंदासीं? 20 is, यानी इज़ सां गॾु कहिड़ो आहे? 20, त असां लिखंदासीं 20 is what percent ऑफ सां गॾु छा आहे? 80, त ऑफ जी जॻह ते असां लिखंदासीं 80 is equals to x upon 100। हाणे असां हिनखे सॉल्व कंदासीं, यानी x छा आहे? परसेंटेज, असांखे मालूम बि परसेंटेज करणी आहे, माना x मालूम करणी आहे। त हिते
100 जेको आहे उहो डिवाइड करे थो, उहो डिवाइड करे थो हिते वञी इक्वल जे हिन साइड वञी मल्टीप्लाई कंदो, हे थींदो 20 मल्टीप्लाई बाय 100 अपॉन 80 इज़ इक्वल्स टू एक्स। हाणे असां हिनखे सिंप्लीफाई कंदासीं, हीअ ज़ीरो हिकिड़ो वियो हलियो, हिकिड़ो ज़ीरो मथां कटे छॾियोसि तव्हां, हिते बचा 10 ऐं हीअ 20, 10 मल्टीप्लाई बाय 20 10 ॿुड़ी ऐं ॿुड़ी 0 ऐं ॿ ॾह 20 यानी 200, 200 अपॉन 8 इज़ इक्वल्स टू एक्स। हाणे असां 200 खे 8 सां वंड कंदासीं, 200 खे 8 सां वंड कंदासीं, घणो ईंदो जवाबु? असां टेबल लॻायूं था, 8 जी टेबल 20 ते पढ़ंदासीं, त 20 ते टेबल 1 8 8 2 8 16 यानी 2 दफ़ा वई, 2 8 16 बचा हिते घणा 4, 4 हेॾे विया हलिया, हिते थिया 40, त 1 8 8 5 8 40 यानी 25 जवाबु अची वियो। त एक्स जो वैल्यू घणो आयो? 25, यानी हीअ 25 छा आहे? या 25% आहे। त 25% आहे 80% जो 20, 20 जेको आहे उहो 80 जो 25% आहे।